अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां सिटी कलेक्शन गारमेंट जो दुकान है उते बीठो आहियां गुलशन नदी में। ही दुकान है ऐं अब्दुल शकूर मूंसां नौजवान गॾु बीठो आहे, कारोबारी माण्हू आहे ऐं पंहिंजे वाल साहब सां गॾु हूंदो आहे। उन खां पुछंदासीं त तव्हांजे कारोबार ते अगरि तव्हांजा जेके टाइम पास करण वारा दोस्त यार अची उहे वेहनि त तव्हांखे कीअं महसूसु थींदो, या उन्हनि माण्हुनि जे लाइ कहिड़ो तव्हां मैसेज ॾियणु चाहींदा। सो नौजवान आहे, सुठे ज़हन जो मालिक आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सुठो मशवरो ॾींदो ऐं उन्हनि नौजवाननि खे बि जेको आहे सो अॻिते हिन ॻाल्हि खे वधाइणु खपे, शेयर करणु खपे ऐं पकाई सां उन्हनि दोस्तनि खे बि रोकणु खपे, झलणु खपे त बाबा हीउ मुंहिंजो कारोबार आहे, इन लाइ बराए महिरबानी मुंहिंजे कारोबार ते पंहिंजी जॻह ते ऐं दोस्ती यारी पंहिंजी जॻह ते। सो अब्दुल शकूर बीठो आहे, उन खां हाल अहिवाल प्यारा कहिड़ा हाल आहिनि अब्दुल शकूर? तव्हांजी दोस्ती यारी केतिरी आहे भला, केतिरा माण्हू तव्हां सां कनेक्ट आहिनि दोस्ती यारी में? दोस्ती यारी मुंहिंजी एतिरी न आहे, तमामु घटि आहे, पर मशवरो दोस्तनि खे इहो ॾींदासीं त कंहिं जे बि कारोबार ते वञी वेहण खां सुठो आहे त पंहिंजो ई तव्हां कोई कारोबार कयो, हुन में तव्हांखे लाइ बहितरी आहे। कंहिं जी बि शइ ते वञी वेहण सां हुन ते कोई फ़र्क़ु न पवंदो आहे, लेकिन तव्हां वेहंदव त हू पंहिंजी जेका ग्राहकी ईंदी आहे हुन ते तमामु असरु पवंदो आहे घणो। त तव्हांखे पंहिंजो बि सोचणु घुरिजे ऐं तव्हां पंहिंजो बिज़नेस शकूर जे बारे में सोचणु घुरिजे। हा, सोदा ही दुकानु आहे नौजवाननि जो, ही पंहिंजो लाड़काणे सां तालुक़ु रखनि था ऐं माशाल्लाह सां हिते सुठो दुकानु अथनि ऐं इहो वाक़ई हिकिड़ो टॉपिक सुठो आहे असांजो त नौजवाननि खे सोचणु खपे। कारोबार ते जॾहिं असरु थींदो आहे न त ॿारनि जी तालीम ते असरु थींदो आहे, घर जा किरावा, भाड़ा, ख़र्च ऐं XYZ तमामु घणा ख़र्च अहिड़ा आहिनि जेको सभिनि ते असरु पवंदो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, दोस्त 5-8 वेठा हूंदा त माण्हू तव्हांजे कारोबार ते न ईंदा, लेडीज़ वग़ैरह न ईंदी, सेल घटि ईंदी त असरु थींदो न। सो दोस्तनि खे असां मशवरो ॾियूं था त बाबा अगरि कमु कयो था त पंहिंजो कयो, टाइम पास करण जे लाइ न अचो। टाइम पास करणु अचो था त फ़ोन करे हुनखे ॿुधायो त बाबा तुंहिंजो फारिग टाइम कहिड़ो आहे, त उन टाइम ते असां तव्हां वटि था चऊं कचहरी कयूं। महिरबानी अब्दुल शकूर, महिरबानी साईं, महिरबानी।